चंबड़ में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ऐं डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन टंडो लहियार तरफ़ां चंबड़ में 8 ॾींहं लाइ किताबी मेलो लगायो वियो। किताबी मेले में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हज़ारें किताब मौजूद आहिनि। इन मौक़े ते किताबी मेलो लगाईंदड़ कामरेड अरबाब रुस्तमानी, सोबिया खोसो, ज़ुल्फ़ार खोसो, सिद्दीक़ सोलंगी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त किताबी मेलो लगाइण जो मक़सदु नौजवाननि, शागिर्दनि, मज़दूरनि, हारियुनि समेत मुख़्तलिफ़ तबक़े जे माण्हुनि में शऊर आणणु आहे। हींअर टेक्नोलॉजी जे दौर आहे ऐं हींअर जा माण्हू किताबनि बदिरां मुख़्तलिफ़ साइंस ते वेही मुख़्तलिफ़ साइट्स ते वेही फ़ज़ूल वक़्तु ज़ाया कंदा आहिनि। इन्हीअ जो नतीजो इहो निकिरंदो आहे जो उन्हनि खे कंहिं बि शइ जी ॼाण नाहे हूंदी। हू मुख़्तलिफ़ तारीख़ुनि खां अणॼाण हूंदा आहिनि। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे ॿुधायो त कम्युनिस्ट पार्टी हर वक़्तु पाकिस्तान जी अवामी सुजाॻी लाइ कमु कंदी रहंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में किताबी मेला लॻाए पम्फलेटनि समेत ॿियनि तरीक़नि सां अवाम में शऊर आणण जे लाइ कोशिश आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।